अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 21 जून 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। शहदादपुर मां अगवा ॼाणायल 2 भेनरूं ऐं 1 निगर शहदादपुर जी अदालत में पेश। 2 निगरियूं फलाही इदारे हवाले। निगर ऐं निगरी वारसनि हवाले। क़ौमी कारकुननि जी जबरी गुमशुदगी ऐं सिंध जे वसीलनि ते वालार ख़िलाफ़ जस्कम जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। सिंधियन नेशनल कांग्रेस जो मरकज़ी इजलास। इंसानी हक़नि जे भंजकड़ियनि ऐं कारकुननि खे खंभे गुम करण वारनि वाक़िअनि जी मज़मत। सिंध यूनाइटेड पार्टी जो हैदराबाद में कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। शहदादपुर मां हिंदू बिरादरीअ जे अगवा ॼाणायल 3 भेनरनि ऐं 1 निगर खे बाज़ियाब कराइण खां पोइ शहदादपुर जी अदालत में पेश कयो वियो, जॾहिं त अगवा जे इल्ज़ाम हेठि आयल 2 ॼणनि खे पिणु अदालत में पेश कयो वियो। शहदादपुर जी अदालत में निगरियुनि पंहिंजी मर्ज़ी सां इस्लाम क़बूल करण जो बयानु ॾिनो। शहदादपुर मां मुबैना अगवा ॼाणायल हिंदू धर्म जे 3 भेनरनि शागिर्जानी जिया, दिया, दिशा ऐं संदन सोट हनी कुमार वारे मामले जे साम्हूं अचण बाद पुलिस कराची मां 3 भेनरनि ऐं 1 निगर खे बाज़ियाब करायो हो। काल्ह सभिनी खे अदालत में पेश कयो वियो, जिते अदालत 164 जो बयानु रिकॉर्ड कयो, जिते छोकिरियुनि ऐं निगर अदालत खे बयानु ॾींदे चयो त असां पंहिंजी मर्ज़ी सां मुसलमान थिया आहियूं, असांखे कंहिं बि वर्गलायो नाहे। शहदादपुर जी अदालत बयानु ॿुधण बाद दियाबाई ऐं जिया खे कराची जे फलाही इदारे जे शेल्टर हाउस मोकिलण जो फ़ैसिलो ॿुधायो, जॾहिं त 1 भेण ऐं निगर खे वारसनि हवाले कयो वियो। अगवा वारे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार ख़ानगी अकेडमी जे प्रिंसिपल ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं संदसि भाउ खे बि आज़ादु कयो वियो, जॾहिं त उन मौक़े ते वकील केबी लगारी चयो त छोकिरियूं पुलिस जी तहवील में आहियूं, प्रेशर हुजण करे बयानु रिकॉर्ड नथो थी सघे। केस ऐं ॿुधणी जा तफ़सील ॿुधाईंदे केबी लगारी जो वधीक चवणु हो त अॼु असां जेको आहे सो हिन केस में अपियर थियासीं शहदादपुर वारे। मूं चयो त तमामु घणा दोस्त हिन लाइ तो दोस्तनि जो ख़्यालु आहे त असां उन्हनि खे ॿुधायूं त थियो छा आहे या केस जी अपडेट छा आहे, उन हवाले सां मुंहिंजो दोस्तनि खे ॿुधायूं। असांजो पहिरियों त चवणु इहो हो त जेका FIR लॉन्च थियल आहे उन में कम अज़ कम जेका लीगल पोज़ीशन आहे उहा बि आहे त एॾे प्रेशर में एॾी पुलिस उन्हनि खे वठी अचे त अहिड़े प्रेशर्स में क़ाबिल स्टेटमेंट न थींदी आहे ऐं स्टेटमेंट थियण बि न घुरिजे। सम्झूं था त उहो जेको आहे सो ज़ाहिर आहे हिकिड़ो समाज जो प्रेशर हूंदो आहे, उहो ज़ाहिरनि खणी नज़र न अचे पर ईंदो आहे, त उन खे जेको लॉ जे अंदरि रिफ्रेश थियण जो कॉन्सेप्ट बि आहे, रिफ्रेश उन जो बि इहो ई सबबु आहे त उन में उनखे एतिरो टाइम ॾिनो वञे त जीअं उहो पंहिंजी फ्री विल फ्री कंसेंट सां पंहिंजी स्टेटमेंट ॾेई सघे। त उन लाइ असांजो चवणु हो त हिन में जेको आहे सो फ़िलहालु कंहिं भला सेफ कस्टडी में उन्हनि खे एटलीस्ट रखियो वञे, जीअं उन्हनि जी कस्टडी अचे त उहा सेफ कस्टडी मां अचे ऐं इंडिपेंडेंट इदारे जे तरफ़ खां अचे ऐं ताकी उन्हनि जी स्टेटमेंट फ्री फेयर ऐं जेको आहे सो विथ फ्री कंसेंट हुजे। बहरहाल 164 जी स्टेटमेंट जो पंहिंजो ओपिनियन आहे उन्हनि जे मुताबिक़ थियणु घुरिजे
ऐं हुन 164 जी स्टेटमेंट रिकॉर्ड कई। हुन खां पोइ असांजो ॿियो कंट्रीब्यूशन इहो हो त जेकॾहिं 164 जी स्टेटमेंट थी बि आहे त जेके अक्यूज़ड आहिनि उहे फिलफोर उन्हनि खे जेको आहे सो डिस्चार्ज नथो करे सघिजे केस मां, इन करे डिस्चार्ज नथो करे सघिजे छो जो असां वटि हिकिड़ा त पुलिस पेपर आहिनि कोन। ॿियो जेको मुशीरनामो आयो आहे उहो ख़ुदि एॾो मैनेज्ड आयो आहे, उन मुशीरनामे में लिखियो पियो आहे त जेको आहे सो असां वॉलंटरी पंहिंजे तौर ते कोर्ट में पेश था थियूं। पंहिंजे कोर्ट ते पेश था थी वियो त पोइ सॼी राति तव्हां किथे हो ऐं उहा नफ़री किथे हुई ऐं हेॾियूं सारियूं ॻाल्हियूं जेके बि थियूं उन्हनि जे बारे में छा आहे त असां सम्झूं था त उहा कस्टडी त ज़ाहिर आहे पुलिस खणी आई ऐं एतिरी पुलिस उहा बि तमामु अलाए केतिरियूं गाॾियूं हुन में शामिल हुयूं, हिकिड़ी शइ यादि थी वई। ऐं उन हवाले सां असां चऊं था असांखे टाइम घुरिजे ऐं तौसीफ़ जो बि इहो चवणो, रमेश जो बि इहो चवणो, असांजो बि चवणु इहो हो त उन में असांखे टाइम घुरिजे। टाइम जेसीं ताईं असांखे न मिलंदो त हाउ वी विल बी एबल टू सेटिस्फाई द ऑनरेबल कोर्ट विद द जजमेंट्स एंड डिसाइडेड केसिस जेको केस लॉ मौजूदु आहे, हिकिड़ी शइ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कस्टडी जे हवाले सां ॿ जेके आहिनि उहे त प्रीमेच्योर आहिनि। प्रीमेच्योर जेको आहे कस्टडी में ॿ सूरत हाल आहिनि, हिकिड़ो रिलीजन कंहिं मज़हब में जेका कन्वर्जन थिए थी त उन में सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जूं जजमेंटूं आहिनि त का बि कन्वर्जन जेका आहे उहा प्रीमेच्योर को बि माण्हू हूंदो जेको मेच्योर न हूंदो, 18 सालनि ताईं न हूंदो, उन जी वली जी कंसर्न खां सवाइ उहा नथी थी सघे, यानी माउ पीउ जी इजाज़त उन में हुजणु ज़रूरी आहे। ऐं माउ पीउ जी इजाज़त न आहे त उहो उनखे इंग्लिश में चइबो आहे लेकिंग द कैपेसिटी एज फॉर टेकिंग द डिसीजन, त उहो डिसीजन नथो खणी सघे उसी ताईं जेसीं ताईं लेकिंग जी आहे। ॿी सूरत हाल इहा आहे त भला जेकॾहिं हिननि जे मुताबिक़ भला ॿ छोकिरियूं जेकॾहिं सपोज़ करियो एट द एंड दैट शुड बी कंसीडर के भई जेको चवनि था त हीउ जेको आहे सो ॿ छोकिरियूं मुसलमान थी वियूं थियो तॾहिं बि उन्हनि ते मुसलमानी कानून जेकॾहिं लागू कयो वञे हुननि जी स्टेटमेंट मुताबिक़, तॾहिं बि उहे मुहरम ऐं नामुहरम वारे हुन कॉन्सेप्ट जे करे उहे हुननि सां कीअं थियूं रही सघनि, जेके स्ट्रेंजर आहिनि उहे बि नथियूं रही सघनि हुन सां गॾु। उन्हनि जी कस्टडी फिलफोर जेका हवाले थियणु घुरिजे उहा तक़रीबन माइटनि जे हवाले थियणु घुरिजे। असांजो इहो मौक़िफ़ आहे, मैटर सब जुडिस आहे ऐं फ़ैसिलो अञा अचिणो आहे, पर आउं सम्झां थो जे थिन लाइन में या जेकॾहिं थुल्हे लेखे ॻाल्हियूं कजनि त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अहिड़नि केसनि में 164 जी स्टेटमेंट तुर्त वठणु ऐं सम्झां थो उन खे थोरो स्पेस ॾिजे जी फ्री कंसेंट अचे, हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त को बि माण्हू जेको मेच्योर माण्हू कोन्हे, वधीक तालीम सां घुरा ॿुधाईंदा, जेके जूरिस्ट आहिनि उहे ॿुधाईंदा, पर जेको असां जजमेंट्स वग़ैरह पढ़ियूं आहिनि विदाउट द कंसेंट ऑफ द पेरेंट्स, जेको मेच्योर न आहे उहो दैट कैन नॉट बी कन्वर्टेड इन टू एनी अदर रिलीजन, त उहे जेसीं ताईं मेच्योरिटी अटेंड करे। बाक़ी जेके मेच्योर आहिनि उहे बि जेकॾहिं इस्लाम जे उन मज़हब में अची विया आहिनि त इस्लाम क़बूल कयो आहे त पोइ इस्लामिक लॉ मुताबिक़ त बि उहे नामहरम या स्ट्रेंजर सां गॾु नथी रही सघनि एज पर दी कॉन्सेप्ट ऑफ द लॉ। असां सॼो केस आर्ग्यू कयो आहे मूं ऐं इनशा ताला असां भले जी होप रखूं था। असां चऊं था त हिन संद में असांजी संद में जेके बि हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ रखंदड़ असांजा भाउर मौजूदु आहिनि उन्हनि खे हिकिड़ो अहसासु माना ॾियारणु ज़रूरी आहे त यू आर सेफ एंड सिक्योर्ड विद अस। असां तव्हांजा वकील आहियूं, तव्हांजे पारां बीहंदासीं। जसकम जे मरकज़ी सॾ ते कारकुननि जे गिरफ़्तारियुनि ऐं सिंध दुश्मन साज़िशुनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। जसकम जे मरकज़ी सॾ ते कुनरी में जसकम तरफ़ां गुम थियल ज़िले जे चीफ ऑर्गेनाइज़र नुशरफ फिरोज़, फैसल मस्तोई, अज़ीज़ भंगवार, मेहरान मीराणी ऐं ॿिनि क़ौमी कारकुननि जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, गुल अहमद सिंधी, नादर सिंधी, वहीद देशी, साबिर देशी, इमरान सिंधी, महबूब सिंधी, न्याज़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। क़ौमी कारकुननि टैक्सी स्टैंड खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो।
जसकम पारां कंदकोट में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी वालिदिनो सिंधी, सिराज अहमद, बशीर ख़ान, मुख़्तियार अहमद, लियाकत कुर्बान, आफ्ताब हफ़ीज़, राशिद ऐं ॿिया करे रहिया हुआ। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ दादू ज़िले पारां पिणु दादू प्रेस क्लब ते जसकम जे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम, ज़िले सदर मंसूर जमाली, आरिफ लगारी, सदाकत शेख, AK जमाली, निज़ाम उनड़ ऐं हफ़ीज़ चांडियो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे जसकम जे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम ऐं मंसूर जमाली चयो त फैसल मस्तोई जसकम ज़िले नौशहरे फ़िरोज़ जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे। अज़ीज़ भंगवार तालके नौशहरे फ़िरोज़ जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे। हिननि जी सिंध लाइ जदोजहद पुरअमन आहे, तंहिं करे खेनि गिरफ़्तार करे गुम करण जी मज़मत करियूं था। खेनि जल्द आज़ादु कयो वञे। जसाफ़ जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र दरिया ख़ान पंवर समेत जसाफ़ दादू जे कारकुननि मथां दाख़िल कयल केस ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जबरी तौरु क़ौमी कारकुननि जे गुमशुदगियुनि ख़िलाफ़ मलीर में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जसकम जे अॻुवाणनि मलीर में मुख़्तियार सुमरो, मुर्तज़ा जुणेजो, मुश्ताक दुरानी, साबिर हिमायती, हफ़ीज़ सिंधी ऐं अरशद शेख जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु करण जो मुतालबो कयो। जसकम झंपीर पारां मरकज़ी क़यादत सां गॾिजी 24 जून ते ठठे में एहतजाज जे सिलसिले में अहम इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत ठठे जे ऑर्गेनाइज़र असद गोपांग कई, जंहिंमें DC ठठे खे याददाश्तनामो पेश करण लाइ एजेंडाऊं ज़ेरे गौर रहियूं। कोहिस्तानी पट्टी में क़ाइमु मल्टीनेशनल कंपनियुनि में CSR फंड इलाइक़े ते ख़र्च करणु, डिप्लोमा होल्डर डिग्रियूं रखंदड़ इलाइक़े वासियुनि शागिर्दनि खे कंपनियुनि में रोज़गार ॾियणु, मक़ामी माण्हुनि खे रोज़गार में नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो। जॾहिं ते एहतजाज जे सिलसिले में इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिंमें जसकम यूनिट झंपीर जा अहमद सोलंकी, ज़ाहिद पलारी, रशीद दरस, मीर ख़ान शोरो, सदाम शोरो, इब्राहिम जाखरो ऐं ॿिया दोस्त शरीक थिया। सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां हैदराबाद में केनालनि कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ गुलिस्तान सजाद खां रैली कढी अल फलाह ते धरणो हंयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी अॻुवान रोशन बुरड़ो, सिंध सूफ़ी फोरम जे सदर डॉक्टर बदर चना, SUP ज़िले जामशोरे जे सदर ख़ुदाबख़्श थेबो ऐं सियाफ़ अॻुवान आकाश लाखे धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंध जे वसीलनि ते धाड़ा हया वञनि था। असेंबलियुनि में वेठल कूड़ा हुक्मरान सिंध जी सौदेबाज़ी में का बि कसर नथा छॾनि। कैनाल ऐं कॉर्पोरेट फार्मिंग मनसूबे ते बजट पास कराए अवाम सां कयल वाइदे जी भञकड़ी करे दोखेबाज़ी कई वई आहे। ख़िताब कंदे रोशन बुरड़े वधीक चयो त सिंध में सिंधी हिंदुनि लाइ धरती तंग कई पियो वञे। शहदादपुर में नियाणियुनि खे अगवा करे जबरी मज़हब तब्दील करायो वियो। इस्लाम में किथे बि जबर नाहे, पर हिन मुल्क में इहो जबरनि वारो निज़ाम लागू थियल आहे। असीं उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं असीं चिताव ॾियूं था त फ़ौरी तौरु सिंध जे वसीलनि जी लुटमार बंदि कई वञे, मुल्क खे फेडरेशन तहत हलाए सिंध खे पंहिंजे वसीलनि ते मुकमिल इख़्तियार ॾिना वञनि। अॼोको एहतजाजी मार्च कोऑपरेटिव फार्मिंग जे ज़रिए सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं नीलाम करण ऐं कंपनी सरकार खे लीज़ ते ॾियण जे ख़िलाफ़ ऐं सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ ऐं सिंध जे मदनियाती वसीलनि जे पुरलट ख़िलाफ़ आहे। छाकाणि त असां सम्झूं था त पीपुल्स पार्टी सरकार जेका गुज़िरियल 18 सालनि खां इक़्तिदार में आहे, उहा पंहिंजे एहतसाब खां बचण जे लाइ मुसलसिल सिंध जा वसीला लुटमार कंदी रही आहे, तीनवाल कंदी रही आहे। हिन वक़्तु बि कंपनी सरकार खे सिंध जो काछो, कच्चो, कोहिस्तान, रेगिस्तान ऐं थर में 4.5 लख एकड़ ज़मीन लीज़ कई वई आहे ऐं 14 लख एकड़ ज़मीन जेका हिन वक़्त ताईं सर्वे थी चुकी आहे ऐं उहा ॾियण जी कोशिशि कई पई वञे।
पीपुल्स पार्टी सरकार बार बार चवंदी रही आहे त असां ज़मीनूं न आहिनि ॾिनियूं, पर असां चऊं था त अॼु बि मटियारी खां वठी सकरनि ताईं दरिया जे ॿिन्ही पासे ते 86,000 एकड़ ज़मीन सर्वे थी चुकी आहे, जेका अन क़रीब ही कंपनी सरकार खे ॾियण जे लाइ तयारु वेठा आहिनि। छाकाणि त पीपला हमेशह ईअं ई चवंदा आहिनि त भाई अगर हमसे इक़्तिदार छीना गया तो वो कौम परस्त मुल्क तोड़ देंगे, जिस तरह आज कौमी असेंबली में आप देख रहे हैं। लेकिन हम कहते हैं कि ये लुटेरे जरदारी से लेकर मुराद अली शाह तक, मुराद अली शाह से लेकर उनके कौमी असेंबली के मेंबरान तक आज तक इस्टेब्लिशमेंट में यही कहते हैं, लेकिन सबसे बड़े मुल्क दुश्मन ये लुटेरे हैं जिन्होंने मुल्क को तबाह किया है। असां चऊं था कि ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि, जेके कंहिं बि सूरत में असां ॾियण न ॾींदासीं। हिन तहरीक जो रुख हाणे सिंध जे वज़ीर आला हाउस न हूंदो ऐं असां तेसीं ताईं ख़ामोश न वेंदासीं जेसि ताईं जेकी ज़मीनूं लीज़ कयूं आहिनि उहा लीज़िंग रद्द नथी कई वञे। छाकाणि त जेको सिंध सां तमाशो कयो पियो वञे पाणी जे इशू ते मुसलसिल असां तारीख़ हलाई 10 महीना सिंध में जदोजहद कई, 14 ॾींहं बबरलो ते पुरअमन धरणो हुयो। उन पुरअमन धरणे खे पुरतशद्दुद बनाने लाइ मोरो में इस्टेब्लिशमेंट और पीपल्स पार्टी की मुश्तरका साजिश के जरिए 2 बेगुनाह कारकुनों को शहीद किया गया और आज तक उनके लिए अदालती कोई भी तहकीकात नहीं कराई जा रही है। हम समझते हैं कि ये लंजार उसमें मुलव्वस हैं, जरदारी माफिया उसमें मुलव्वस हैं, उन बेगुनाहों के साथ इंसाफ किया जाए। सिंधियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी पार्टी जो ऑनलाइन हंगामी इजलास मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट महबूबा आज़ाद जी सदारत में सिंध जे अहम मसइले ते थी गुज़रियो, जंहिंमें मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुकेश कुमार, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोणी जोयो ऐं मरकज़ी ऑर्गेनाइज़र एज़ाज़ लगारी शिरकत कई। उन्हनि सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल जो जाइज़ो वठंदे गॾियल राय सां चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ ऐं सिंधु दरिया मथां ठहंदड़ कैनालनि ऐं डेमनि ख़िलाफ़ थींदड़ जदोजहद करण जे नतीजे में सिंध हुकूमत ऐं रियासत पारां क़ौमी तहरीक मथां ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे। ख़ासि तौर ते मोरे वाक़े खां पोइ सिंध हुकूमत ऐं रियासत मुख़्तलिफ़ जवाब ॼाणाए हिक पासे सियासी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करे रही आहे त ॿिए पासे क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो पियो वञे। असां उन कुधे अमल खे इंसानी हक़नि जी लताड़ सम्झूं था ऐं UNO जे तय थियल इंसानी हक़नि तोड़े क़ौमनि पारां तस्लीम थियल इंसानी हक़नि जे आलमी पधरनामे जी भञकड़ी सम्झूं था। सिंधियन नेशनल कांग्रेस इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं आलमी ज़मीर खां मुतालबो थी करे त समूरनि सियासी कारकुननि खे आज़ादु कराइण लाइ किरदारु अदा कयो वञे। जेकॾहिं उन्हनि मां कंहिं ते बि के केस आहिनि त उन्हनि खे कोर्टनि में पेश करे मथनि लॻल इल्ज़ामनि में वकील करणु ऐं खेनि केस खे मुंहुं ॾियण जो हक़ ॾिनो वञे। असां मुतालबो करियूं था त सियासी कारकुननि ख़ासि करे क़ौमी तहरीक ख़िलाफ़ अणऐलानियल ऑपरेशन खे फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। सिंध सभा अॻुवाण इनाम सिंधी समेत केतिरनि ई क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे खेनि खंभे गुम करणु कानून जी लताड़ ऐं इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। कारपोरेट फार्मिंग वसीले सिंध जूं ज़मीनूं कंपनियुनि खे विकिरो करण ऐं सिंधु दरिया मां नवां कैनाल कढण ऐं डेम ठाहिण ऐं मैदनी वसीलनि जी फुरूट ख़िलाफ़ मुल्क गीर जलसो अॼु मुनक़िद कयो वेंदो। जुंगशाही जे ॻोठ मुंगर खानपलीजो में मुनक़िद थींदड़ जलसे जूं दावतूं मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे ॾिनियूं वियूं आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी प्रेस तर्जुमान काशिफ़ मलाह तरफ़ां जारी कयल प्रेस पधिराई मूजिबि अवामी तहरीक तरफ़ां जलसे आम जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। जलसे लाइ हज़ारे माण्हुनि जो पिंडाल तयारु कयो वियो आहे। जलसे आम जी सदारत अवामी तहरीक जो मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी कंदो। कारपोरेट फार्मिंग ऐं कैनाल ख़िलाफ़ सिंधी अवाम जे मुतालबनि जी करारदाद पेश कई वेंदी।
अवामी तहरीक जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर सिंध मुल्क ऐं दुनिया जी मौजूदा सियासी सूरत हाल ते अवामी तहरीक जो मौक़िफ़ पेश कयो। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे अॻवान ऐं उस्ताद फ़रीद रतड़ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सिजावल ज़िले सदर वक़ार मीराणी, उस्ताद बशीर मीराणी ऐं आकिब मीराणी ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ सुभाणे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया वेंदा। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ंवर खोड़ा में क़ौमी पार्टी जे अॻवान फ़रीद रतड़ जी गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदे केस ख़तमु करण जो मुतालबो कयो वियो। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ंवर चयो आहे त केस असांखे कंहिं बि सूरत में डिॼारे नथा सघनि, भले केस दाख़िल कयो, असीं हिकु इंच बि पोइ ते न हटंदासीं। तव्हां सूरताल खां बख़ूबी आगाह आहियो त जीअं सिंध जे अंदरि कैनालनि जे ख़िलाफ़, डेमनि जे ख़िलाफ़, नवनि बैराजनि जे ख़िलाफ़ ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ तहरीक पैदा थी आहे, तीअं जिते वफ़ाक़ी इख़्तियारियूं परेशान आहिनि उते सभ खां वधीक परेशानी पीपल्स पार्टी खे आहे। पीपल्स पार्टी हुकूमत पंहिंजे बचाव में हर उहो कमु करण जे लाइ तयारु आहे जंहिंसां उनजे इक़्तिदार खे डेघ मिले ऐं उहा सिंध जी क़ौमी तहरीक खे या मजमूई तौर ते जेका बि जदोजहद आहे सिंध जे हक़नि जी, सिंध जे बचाव जी, सिंध जे दरिया खे बचाइण जे लाइ, उन खे कुचलण ख़ातिर, उन जदोजहद खे तीनवाल करण ख़ातिर हर क़दम खणण जे लाइ पीपल्स पार्टी हुकूमत तयारु आहे। ताज़ो मोरे वारे वाक़े में बि पीपल्स पार्टी जंहिं फाशिज़म जो मुज़ाहिरो कयो आहे उहो तमामु निंदा लाइक़ु आहे। जीअं स्पेन जे अंदरि जनरल जे पुठियां पीपल्स पार्टी जा अहदेदार बीठा आहिनि, फिरियादी बि उहे थिया आहिनि। ऐं अहिड़ो ॿियो वाक़ियो सुजावल ज़िले में आहे। सुजावल ज़िले में जीअं सिंध क़ौमी पार्टी ज़िले सुजावल जे सदर वक़ार मीराणी आहे, सुजावल थाणे ते फुर जो केस, झेड़े जो केस, जीअं मोरो थाणे जे हथां गिरफ़्तार थियल, मोरो में गिरफ़्तार थियल बजराणी लिगारी जे रहवासियुनि ते जिन कैनालनि जे ख़िलाफ़ एहतजाज पे कयो, शिकारपुर में केस दाख़िल कया विया आहिनि मंशियात जा। अहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी सियासी केस दाख़िल करण जे बजाय ॿियनि हंधनि ते बि ग़लति केस दाख़िल करण जी हिकिड़ी मश्क करे रही आहे। सुजावल पुलिस, SSP खैरपुर ऐं खोड़ा पुलिस जेका आहे सा पीपल्स पार्टी जी वंगारू थी वई आहे। सॼी होम डिपार्टमेंट जेका आहे उहा पीपल्स पार्टी वटि यरगमाल लॻी पई आहे, तंहिंजे करे जंहिंजे ख़िलाफ़ उन्हनि खे अचे थो केस दाख़िल था कनि, जंहिं माण्हू खे उहे घुरनि था गिरफ़्तार था कनि। इंतकामी कार्रवायूं जेके आहिनि से अरूज ते। सिंधु दरिया मां कैनाल कढण, कारपोरेट फार्मिंग ऐं सागड़ ज़िले में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां झोल में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी STP ज़िले सागड़ जो सदर कामरेड अली ख़ासकली ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त अब्दुल जब्बार जुणेजो, एहसान अली शर, रफ़ीक जलालाणी ऐं ॿिया पिणु एहतिजाज में शरीक हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त PP आवाम जे अखियुनि में दीनादासी धूड़ विझी कैनालनि जी बंदिश जो सियासी क्रेडिट खणण बावजूदि उन्ही जे उबतड़ पंजाब हुकूमत हाणोकी बजट में कैनालनि जी तइमीर लाइ ॻरी रक़म रखी आहे, जंहिं ते PP ख़ामोश आहे, जेका संस खुली सिंध दुश्मनी आहे। उन्हनि चयो त कारपोरेट फार्मिंग वारो अमल सिंधीअ क़ौम खे मुआशी वजूदी तौरु नाबूद करण जी साज़िश आहे। जेसीं STP मैदान में आहे तेसिताईं हाणोके साम्राज नवाज़ हुकूमत खे संदन नापाक इरादनि में कामयाबु थियणु न ॾींदासीं।
फ़ौजी ब्यूरोक्रेसी सिंध जे ॿियनि ज़िलनि सां गॾोगॾु हाणे वॾी तेज़ी सां ज़िले सांगड़ जे ज़मीननि खे हड़प करणु लॻी आहे। उन्हनि चयो त जीअं ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध जूं सरकारी ज़मीनूं ग़रीब हारियुनि में तक़सीम करे ग़रीब हारी दोस्त हुअण जो सबूत ॾिनो, तीअं मौजूदा सिंध हुकूमत खे संस तक़लीद करणु घुरिजे। उन मौक़े ते अॻवाननि चयो त STP कुझु ॾींहंनि में मंशात, आकड़ा पर्ची ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ झोल में एहतिजाजी कैंप क़ाइमु कंदी। खेपरे में जस्कम अॻवान अरबाब भील, फैसल मस्तोई ऐं संदन साथियुनि जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम अॻवाननि आज़ाद कोंभर, अकबर मरी, शौकत बुर्धी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते अॻवान चयो त नौशर फ़िरोज़ जे जस्कम अॻवान फैसल मस्तोई, अज़ीज़ भंगवार, मेहराण मीराणी ऐं सोहेल मेहराणी खे ॿ ॾींहं अॻु नामालूम माण्हुनि पारां खंभे गुम कयो वियो आहे, जिन जो को बि पतो नाहे पइजी सघियो। हुननि चयो त जस्कम अॻवान अरबाब भील खे जल्द आज़ादु कयो वञे ऐं खंभे गुम कयल ॿियनि क़ौमी कारकुननि जा घर भाती सख़्तु परेशान आहिनि, जिन खे बि फ़ौरन आज़ादु कयो वञे। हुन चयो त क़ौमी कारकुननि जो हीअ कॾहिं न विसरंदड़ ॾोह करे रहियो आहियां। सचल ॻोठ में पिणु सिंध सभा अॻवाननि जी गुमशुदगी ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताल कई वई। सचल ॻोठ में 2 ॾींहं अॻु पुलिस हटालनि जसाफ़ अॻवान सरमद मीराणी जे घर ते चढ़ाई करे संस वालिद ज़ुल्फ़कार मीराणी ऐं उन खां अॻु सिंध सभा जे सदर इनाम सिंधी खे खंभे गुम करण ख़िलाफ़ सिंध सभा जे अॻवान हुसैन सिंधी कराची में प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई, जिते हथनि में प्ले कार्ड खणी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदो रहियो। हुसैन सिंधी चयो त क़ौमप्रस्त अॻवाननि जी जबरी गुमशुदगियुनि जे सिलसिले में ॿीहर ख़ामोशी केतिरा ई सवाल उथारे पई। हुन वधीक चयो त इनाम सिंधी ऐं ज़ुल्फ़कार मीराणी खे खंभे गुम कयो वियो। खंभे गुम कयल सियासी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। कंदकोट में भतो न ॾियण तां हिंदू वापारी जे दुकान ते फायरिंग कई वई। ॾखण बाज़ार में हथियारबंदनि हिंदू वापारी दरवेश लाल खां भतो घुरियो। इनकार ते संसद जनरल स्टोर ते फायरिंग कई वई, जॾहिं त पुलिस वाक़े बाद बि का कार्रवाई न कई। वापारियुनि में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़ियल आहे। सगा सचल ॻोठ जो इंतिहाई सरगर्म अॻवान लेखक ऐं पब्लिशर करम इलाही जना अस्पताल में लाॾाणो करे वियो। सगा ऐं ॿियनि सियासी समाजी तनज़ीमनि पारां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे, जॾहिं त नामियारी शाइरा 3 किताबनि जी ख़ालिक़ नसरीन अल्ताफ़ पिणु दिलि जे दौरे सबबु हैदराबाद में लाॾाणो करे वई। संदसि आख़िरी रस्मूं हैदराबाद में अदा कयूं वियूं। हैदराबाद में 8 ॾींहंनि खां बिजली जी बंदिश ऐं बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ रहवासी रोडनि ते निकिरी आया। शाह फैसल कॉलोनी कचे किले जे रहवासियुनि बिजली जी बंदिश ख़िलाफ़ आलमगीर रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। टायरनि खे पिणु बाहियूं ॾिनियूं वियूं। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हिस्को इंतिज़ामिया सख़्तु गर्मी बावजूदि बिजली जी फ़राहमी में नाकाम आहे। अञा ताईं बिजली ख़राबु आहे, ट्रांसफार्मर बि तब्दील नथो कयो वञे। रहवासियुनि इल्ज़ाम हयो त मरमत लाइ हिस्को अमलो रक़म घुरी रहियो आहे, जेका ग़रीब इलाइक़े वासियुनि वटि नाहे। इन जे करे बिजली बहाल न पई कई वञे। जॉइंट एक्शन कमेटी सिंध जे सॾ ते IBA टेस्ट पास उस्तादनि कंबर शहदाद कोर्ट में एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुतालबो कयो त असांखे जल्द ऑफर आर्डर ॾिना वञनि। टंडेजाम तालके बहराड़ी पबण थाणे राहुकी जी हद में मनशात आइस चरस जे सरेआम विकिरे ख़िलाफ़ एडवोकेट शिराज भट्टी, आमिर ज़रदारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मनशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध जे मुलाज़िमनि पारां पघारनि में घटि इज़ाफ़े ख़िलाफ़ एहतिजाज जो ऐलान कयो वियो आहे। 23 जून ते कराची में एहतिजाज कयो वेंदो। लाड़काणे में रसूलाबाद मोहल्ले जे रहवासियुनि बासरनि ख़िलाफ़ SSP चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते रिटायर उस्ताद
अहमद अली चांडियो पंहिंजे पीरसन वालिद मोहम्मद मेहर अमड़ ग़ुलाम सकीना ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो नईम चांडियो ऐं ॿिनि सां गॾु दाहिंदे चयो त असांजी पंहिंजी बिरादरी मीरो ख़ान भरिसां ड्रब चांडियो जे रहवासी मुमताज़ चांडियो सां चइनि सालनि खां ज़मीनी तकरार हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हू मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। टंडे अलाहियार में PP शहीद भुट्टो पारां ईरान जे हक़ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त एहतिजाजी मुज़ाहिरे में कारकुननि ऐं अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। छाछरे भरिसां मेघवाड़ बिरादरीअ जे सवें मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि समेत मुबीना तौरु 120 एकड़ ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॾाहिली भरिसां ॻोठ राजी जे ढाणी जे रहवासी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे ॻोठाणनि चेतन मेघवाड़, खेमू, खमीसो ऐं ॿिनि ॻोठाणनि उमरकोट खेसर रोड ते सख़्त गर्मी में एहतिजाज कंदे धरणो हंयो। उमेदवारनि दाहियो त ज़रई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई मातली में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीननि खे नीलाम कयो पियो वञे। सिंध जूं ज़मीनूं धरती धड़ियुनि खां खसे मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾिनियूं पियूं वञनि। सिंध जा माण्हू कॾहिं बि सिंध जूं ज़मीनूं नीलाम थियणु न ॾींदा। सिंधू दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। पंजाब हुकूमत तरफ़ां तकरारी कैनाल कढण जी कोशिश कई पई वञे, जंहिं ते सख़्त रद्द अमल ॾींदासीं। जामशोरो पुलिस चोरी थियल कार खे हथु करण लाइ ॻोठ चाकरखान राजड़ ते 2 भेरा चढ़ाई करण खां पोइ केस दाख़िल कंदे 12 ॻोठाणनि खे खंभे गुम करे छॾियो आहे। जामशोरे भरिसां ॻोठ चाकरखान राजड़ में जामशोरे A सेक्शन थाणे जी पुलिस चोरी थियल हिकु मेहरान कार खे हथु करण लाइ राजड़ बिरादरीअ जे केतिरनि ई घरनि ते चढ़ायूं कयूं। ॻोठाणनि पारां मज़ाहिमत करण ते पुलिस मछरजी पई। घरनि अंदरि घर भातियुनि ते तशदुद करण बाद घरनि में पियल सामान खणी भञ-डाह कंदे लखें रुपयनि जो सामान फुर पिणु कयो। फर्नीचर, दरियूं, सोलर सिस्टम, कार ऐं मोटरसाइकिलनि खे डंडा हणी भञी छॾियो। सॼे ॻोठ मथां हवाई फायरिंग पिणु कई वई, जंहिंजे करे ख़ौफ़ पखिड़िजी वियो। जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु हो त असां मथां गाॾी चोरी, भञ-डाह, मोबाइल ऐं गाॾियूं भञण जा केस दाख़िल कया विया आहिनि। थरपारकर बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। थर जे यूनियन काउंसिल कांटियो जा रहवासी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि, जंहिंजे करे उन्हनि सोशल मीडिया ते सख़्त एहतिजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। कांटियो बुनियादी इंसानी हक़नि खां महरूम बणियल आहे, जिते तालीम, सिहत, साफ़ पाणी, सफ़ाई ऐं ॿियूं सहूलियतूं मुयसरु न आहिनि, जंहिंजे करे इलाइक़ेवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सोशल मीडिया ते इलाइक़ेवासियुनि पारां लाॻीतो एहतिजाजी मुहिम हलाई पई वञे। रहवासियुनि जो मुतालबो आहे त फ़ौरी तौर ते असांखे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। मीरपुर बठोरे में ग़रीब ॻोठाणे बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणे पोहरियत नज़ीर ख़ासकली एहतिजाज कंदे बासरनि ते ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश जो इल्ज़ाम हंयो। संदसि चवणु हो त धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, क़त्ल करण जी कोशिश कई पई वञे। हुन मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। दादू कोरट खां वापसि ईंदे दादू ए सेक्शन थाणे जी हद में नवाबशाह जे सीनियर वकील ख़लील रहमान पीरज़ादे मथां थियल क़ातिलाणे हमले ख़िलाफ़ नवाबशाह में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अदालती कारवाहवार जो बाइकाट पिणु कयो वियो। उन सिलसिले में एडवोकेट अली रज़ा चन्ना, एडवोकेट जमील पंवर ऐं ॿियनि हुकूमत खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जोही में 4 ॾींहंनि खां पाणी फ़राहमी बंदि हुजण सबबि रहवासी ॾुखियाईनि जो शिकार आहिनि, जॾहिं त रहवासियुनि जो मुतालबो आहे त फ़ौरी तौर ते असांखे पीअण जो पाणी ॾिनो वञे। लाड़काणे में बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च करे धरणो हंयो वियो।
सपाफ शहीद भुट्टो जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई ऐं हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते अमन बहाल करायो वञे। हीअ असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।